हे इलाक़ाई माण्हू आहिनि, मरी बिरादरी जा माण्हू थिया, गबोल थिया, नुआणी थिया, सभु हिन कंपनी मां मुतासिर आहिनि। सभिनी खे तकलीफ़ आहे। जेकॾहिं कोई इलाइक़े जो माण्हू रोज़गार लाइ रोड ते वञे त बि पुलिस जा उन ते पादर कूड़ियूं FIR, जे पाणी लाइ वञे त बि उन ते पुलिस जा पादर कूड़ियूं FIR, जेकॾहिं स्कूल जे लाइ वञे त बि माना स्कूल लाइ बि उन्हनि इहे तकलीफ़ूं सहणियूं पवनि। हे जेके ॿार तव्हां हींअर रिकॉर्ड कया आहिनि, तव्हां कैमरा जी अखि जे तफ़ज़ुल सां दुनिया हिननि हे ॾिसंदी। ॾूरां इलाइक़ो आहे, मासूम ॿार, हिननि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। स्कूल कोन्हनि, असां वटि इस्पतालूं कोन्हनि, भला हिते कंहिं डंग थी हणे त बि उन जो रस्ते वेंदे वेंदे उन जो इतफ़ाक़ थियो, ईअं माण्हू मरियो पियो। ईअं कंपनी माना जेकॾहिं पंजाबी ॿाहिरिनि इलाइक़नि जा माण्हू हिते कमु पिया था कनि, उन्हनि जे खसीस पेट में सूरु पवे त बि उन जे लाइ हिते जहाज़ लैंड कराइनि, उन जो जहाज़ खणे हितां कराची इस्लामाबाद खणी वञे। बाक़ी ग़रीब इलाइक़े माण्हुनि जो एतिरो बि हक़ न आहे जो उन्हनि खे रिलीफ मिले। उन खां पोइ जेको हींअर ताज़ो ई SSP असांजो 7 तारीख़ विलायत पंहिंजी प्रेस रिलीज़ जारी कई आहे। उन में उन चयो आहे त बाबा मरी बिरादरी जा माण्हू जेकॾहिं एहतिजाज ख़तमु न कंदा, हक़नि मां दस्तबरदार न थींदा, त उन्हनि खे असां गिरफ़्तारियूं उन्हनि ते उन्हनि जा माण्हू गिरफ़्तार कंदासीं, उन्हनि ते FIR कंदासीं। उन्हनि खे एतिरो क़दुरु हो माना ज़ुल्म जी इंतिहा ते लही आयो आहे जो चयो तव्हां हाफ फ्राए फुल फ्राए कंदासीं। चलो ठीकु आहे बाबा, तव्हां कानून जी रखवाला हो, तव्हां इन तशद्दुद जा पैराकार बणिजो। कुझु ग़रीब माण्हुनि जे लाइ बि सोचो न, तव्हां पंहिंजे घर खे हलायो पिया था। कंपनी तव्हांखे डेली माना 50 लख थी ॾिए त तव्हां बसि ग़रीब माण्हुनि ते ज़ुल्म कयो। असांजी साईं क़ाइम अली शाह खां सैयद ख़ुसूस हिन इलाइक़े जेको असांजो MP आहे, MNA आहे, असांजो हिन इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ सैयद गुलाम शाह जीलानी, उहे असांजा मुर्शिद बि आहिनि, वॾा बि आहिनि। उन्हनि असांजी रिक्वेस्ट आहे, उन सां गॾु मुराद अली शाह खे असांजी अपील आहे त बराए महिरबानी मरी बिरादरी सां इलाइक़ाई माण्हुनि सां थींदड़ हिन ज़ुल्म जो तव्हां नोटिस वठो। नोटिस वठी करे हिननि खे पंहिंजा हक़ ॾियारियो। पंजाब जो माण्हू हिते अची कमु करे, सरहद जो करे, वाना जो अची करे, ॿाहिरनि मुल्कनि जा अची कनि, उन्हनि जो हक़ आहे। जेका हक़ न आहे छा ग़रीब माण्हुनि जो हक़ आहे, उहो तव्हां उन्हनि खे वठी ॾियो।